नाज़रीन, घोटकी में शेख कोलाची बिरादरीन में झेड़े में नौजवान कत्ल थी वियो आहे। तफ़सील रहियो आहे एहसान कलवर। जी एहसान, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, घोटकी के माथेले चौक वाले इलाके में मामूली गाल तां ॿारनि जी ॻाल्हि तां शेख ऐं कोलाची बिरादरी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि फायरिंग दौरान जेको फिदा हुसैन कोलाची आहे उहो थॾे ते क़तल थी वियो, जॾहिं त इमरान कोलाची ऐं मासूम नींगर आहे फरमान कोलाची ऐं सुमेरा उन्हनि समेत जेके आहिनि 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल घोटकी पहुचायो वियो आहे, जॾहिं त जेको मक़तूल आहे उन्हनि जो लाश बि जेको आहे उहो तालका अस्पताल घोटकी पहुचायो वियो आहे। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हीउ जेको कोलाची ऐं शेख बिरादरी ॿिनि धुरियुनि में जेको माथेले चौक वारे इलाइक़े में झेड़ो थियो आहे, इहो हिकु दुकान तां मामूली ॿारनि जी शइ वठण जे मामले तां थियो आहे। जवाबदारनि फायरिंग करे औरतुनि समेत ऐं मासूम ॿारनि समेत 5 खां 6 ॼणनि खे ज़ख़्मी करण बैदि जवाबदार फरार थी विया आहिनि, जॾहिं त हिकु ॼणो फिदा हुसैन थॾे ते क़तल थी वियो आहे। जॾहिं त जेको मासूम ॿार आहे फरमान ऐं इमरान कोलाची जेको नौजवान आहे उन्हनि जी हालत में ॻणिती जो बि ॿुधाई पई वञे। जी एहसान, मां जी मेहरबानी।